अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनो। तव्हां ख़बर ॾियूं था त हक़ ऐं सच जो आलम बरदार अवामी आवाज़ मीडिया ग्रुप मीरपुर माथिले जो रिपोर्टर नसरुल्लाह गाॾाणी जे नाहक खून ऐं संदसि कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते प्रेस क्लब काज़ियमनि जे सहाफ़ियुनि जावेद इक़बाल भट्टी, MB ॾहरी, साहिल लाखो, राजा साजिद अली उनर, ग़ुलाम हैदर बालादी, अब्दुल मोमिन जुनो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नेशनल हाईवे ते धरणो हणी शहीद जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हथनि में पना फ्लैक्स ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे सरदारनि, वॾेरनि ऐं भूतरनि ख़िलाफ़ु आवाज़ उथारण ते सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणीअ खे शहीद कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। शहीद नसरुल्लाह गॾाणी हमेशह मज़लूम माण्हुनि जे परजलो रहियो आहे, सदाईं ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कंदो रहियो। हुननि चिटा ॾिनो त शहीद थी वियल सहाफ़ी जानमन महर ऐं नसरुल्लाह गॾाणीअ जे रत सां इंसाफ़ न थियो त समूरी सिंध में सहाफ़ी सरापा एहतिजाज हूंदा। हक़ ऐं सच लिखण ते सहाफ़ियुनि खे ॿोली जो निशानो पायो पियो वञे, जेको हिकिड़ो अफ़सोसनाक अमल आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कंदासीं त उहो सहाफ़ियुनि जो क़त्लेआम रोके, फौरी नोटिस वठी ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो। जेके बि असांजा इदारा आहिनि कानून नाफ़िज़ करण वारा, उन्हनि खे हथ ॿधी करे अर्ज़ु थो कजे आल पाकिस्तान गॾाणी इत्तेहाद जी तरफ़ां ऐं अहसान अली गॾाणी जी तरफ़ां त महिरबानी करे जल्द खां जल्द कातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी। रियासत खां वॾेरा अॼु एॾा ताक़तवर थी विया आहिनि जो रियासत उनखे मोकल ॾेई छॾिया आहे त उहे सरियाम हथियार खणनि ऐं जंहिंखे चाहिनि उनखे मारे छॾीनि। नसरुल्लाह गॾाणी हुजे या जानमन महर हुजे या अज़ीज़ मेमन हुजे या अरशद शरीफ़ हुजे, इहे सभई सहाफ़ी अहिड़ा क़त्ल कया विया आहिनि जिन हमेशह हक़ ऐं सच जो आवाज़ु लिखियो वियो आहे। असां तव्हां जिन खां मुतालबो छा कयूं, उहे जज ख़ुदि इंसाफ़ पिया घुरनि। इहे जर्नल जेको मुल्क ते क़ाबिज़ थियो वेठा आहिनि, इहे चाहिनि था त इहे आम माण्हुनि जो खून वहे। असां चऊं था हाणे इहे सभु शयूं बंदि करणु घुरिजनि। सिंध जी आवाम खे, हिन मुल्क जे आवाम खे निकिरणो पवंदो पंहिंजे हक़नि लाइ। पंहिंजा जेके माण्हू मारिया विया आहिनि उन्हनि जे खून ते इंसाफ़ करण जे लाइ माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरणो पवंदो। असां सम्झूं था त हिते जेको बोतार कल्चर, सरदार निज़ाम सिंध जे शऊर जो कातिल आहे ऐं सिंध जे शऊर जो क़त्ल बंदि थियणु खपे। मुतालबो था कयूं त नसरुल्लाह गॾाणी समेत अरशद शरीफ़ हुजे, अज़ीज़ मेमून हुजे, जेके वर्किंग जर्नलिस्ट हुआ, उन्हनि जी जेका महिनत हुई उन्हनि खे हिकु दॿो हणी रोकथाम कई वञे ऐं उनखे शहीद कयो सरियाम वञे। जेकॾहिं इहो आवाज़ एवण ते न पहुतो ऐं उन्हनि कातिल खे गिरफ़्तार न कयो हुयो त प्रेस क्लब काज़िमन थ्रू इंशाअल्लाह ताला कुझु ॾींहंनि में वधीक लाहेमत जोड़ियो वेंदो। साहब शहीद था थियनि, जानमन महर जा ॿिया कड़म उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं महिरबानी करे अमन करायो वञे। जे सहाफ़ियुनि सां अक्सर जेको आहे मुसलसल नाजाइज़ियूं थींदियूं पियूं अचनि ऐं सिंध सहाफ़ियुनि जे लाइ मक़तलगाह बणिजी वई आहे। वक़्तनि ब वक़्तनि सहाफ़ियुनि जा जेके आहिनि उहो रत वहायो पियो वञे। इन जी असां जेको आहे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं शहीद जानमन महर ऐं उन सां गॾो गॾु नसरुल्लाह गॾाणी जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि मां जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। असां इहो मुतालबो था कयूं त शहीद नसरुल्लाह गॾाणीअ जे खून सां इंसाफ़ करण जे लाइ समझदार माओ ऐं ॾाढ़ी जो इंतखाब नेस्ले सेरेलैक, हर प्याले में ग़िज़ाइयत जो एतमाद फ्रॉम नेस्ले।